सरदार अली गौर खान महर चयो आहे त अपोजिशन में हुजण करे असांजी केर बि नथो ॿुधे। जरवार अस्पताल जी बहाली लाइ कोशिश कंदुसि। जरवार अस्पताल जी बहाली लाइ शहरियनि पारां 25 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी वई। सरदार अली गौर खान महर बुख हड़ताली कैंप ते पहुतो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अली गौर खान महर चयो त अपोजिशन में हुजण सबबि केर बि ॿुधण लाइ तयार न आहे। सिंध असेंबली इजलास में जरवार अस्पताल जी बहाली लाइ आवाज़ उथारींदुसि। हुन चयो त जरवार वासियुनि जो इहो जाइज़ मुतालबो आहे, हितां जी अवाम खे सरकारी अस्पताल मिलणु घुर्जे। जरवार हिकिड़ो असांजे घोटकी तालुकनि हेडक्वार्टर्स खां पोइ वॾो शहर आहे ऐं वॾनि शहरनि में अचे थो तालुकनि खां पोइ, त हिनखे इहो हिन जो हक़ु मिलणु घुरिजे। मां बि ॻाल्हायां थो मथे इनशाअल्लाह रिक्वेस्ट बि कयूं था। मां सूमर ते वेंदुसि इजलास ते, त उते बि मां रिक्वेस्ट कंदुमि जेको कंसर्न हुतां आहे हेल्थ मिनिस्टर। ॿिए पासे अस्पताल बहाली कमेटी तरफ़ां 20 नवंबर ते डिप्टी कमिश्नर घोटकीअ जी ऑफिस आॾो धरने हणण जो ऐलान कयो वियो आहे। ऐलान था कयूं त जरवार अस्पताल बहाल कमेटी तरफ़ां 20 नवंबर ते हज़ारे शहरवासी DCO घोटकी ऑफिस जे अॻियां धरणो हयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।